नाज़िम दादू में वापडा जी इम्कानी निजकारी खिलाफ मुलाजिम सरापा एहतजाज पड़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। वापडा हाइड्रो यूनियन पारां इम्कानी निजकारी खिलाफ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां गॾिजी करे एहतजाजी मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब जे ॿाहिरि धरणो आहे। अचो जेके एहतजाज करे आया उन्हनि खां पुछा कि उहे छा था चवनि। मुसलसल एहतजाज असांजो जारी आहे। हिन हुकूमत खे असां चऊं था त जेको आहे सो हिन निजकारी जे अमल ख़िलाफ़ जेको असांजो धरणो आहे इहो असां दायरो एहतजाजी दायरो वधाईंदासीं। वापडा जा मुलाज़िम वापडा जी निजकारी ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि ऐं 11 तारीख़ वरी असांजो एहतजाज आहे। असीं इमरान खान के ॿुधाए था चऊं मौजूदा गवर्नमेंट के त वापडा इस्तेहकाम पाकिस्तान की अलामत है। वापडा के कॾहिं सफ़ेद हाथी चवंदा हुआ। आर्मी खां पोइ वॾो इदारो जेको आहे उहो वापडा जो इदारो आहे। 1.5 लख असांजा मुलाज़िम ऐं इंजीनियर कमु कनि पिया। 3 करोड़ असांजा कंज्यूमर आहिनि। हीउ को आम इदारो न आहे। असांजी तहरीक जे एहतजाजनि जो तसलुसल आहे। असां 1994 खां वठी इन निजकारी जी जंग में शामिल आहियूं। निजकारी के खिलाफ़ जंग विड़ी रहिया आहियूं ऐं हींअर असांजी हीअ हुकूमत जेका आहे PTI जी हुकूमत इहा इंटरनेशनल लेवल ते करप्ट साबित थी चुकी आहे। एहतजाज वरी जारी तारीख़ इंशाअल्लाह ताला तव्हां सां गॾु हिते असां रोडनि ते हूंदासीं। जेकॾहिं सरकार PTI सरकार नथी मुड़े हिन क़ौमी इदारे खे निजकारी तरफ़ वठी थी वञे त पोइ असां इंशाअल्लाह ताला हींअर जेको असांजो एहतजाज हूंदो उहो इस्लामाबाद जे ऐवान वटि हूंदो। रुगो सिर्फ़ दादू में न सॼे मुल्क में वापडा जे मुलाज़िमनि जो एहतजाज हो। असां निजकारी करणु कोन ॾींदासीं। इदारा खपाइणु कोन ॾींदासीं। अॻु में कई दफ़ा गवर्नमेंटूं आयूं पीपल्स पार्टी जी आई नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट आई त इहे इदारा खपायूं पर असांजी कोशिशि जिदोज़ सां इहे इदारा कोन खपंदा।